कंदकोट में जयूआज मरकजी जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल गफूर हैदरी प्रेस कॉन्फ्रेंस में खिताब कंदे चयो त पीटीआई हुकूमत करप्शन के खात्मे जो ॻाल्हियूं पई करे अमली कम कुछ भी न कयो आहे। कंदकोट जे PS5 ते टिकट होल्डर हाफिज़ रबनवाज साचर जे ॻोठ में पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना अब्दुल गफूर हैदरी जो चवण हो त जेका ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट साम्हूं आई आहे उन सां हुकूमत जी पतवाखी थी वई आहे। ही साल 2020 हक़ीक़ी तब्दीली ऐं मौजूदा हुकूमत जे खात्मे जो साल आहे। हुन चयो त हाणे जेका सियासी सूरत-हाल आहे MQM पारां हुकूमत खां अलॻि थियण GDA ऐं काफली जी नाराज़गी वाज़े सबूत आहे त हिन साल इलेक्शन थींदी। हुन चयो त आज़ादी मार्च जो सफ़र कामयाबी तरफ़ वञी रहियो आहे। 80% लोग जो है वो ऐसे इकदाम से गुर्बत की शरह में दाखिल होने जा रहे हैं। तो हुकूमत में सलाहियत हो तो इन चीज़ों का तदारुक करे। एक मिनिस्टर कहता है कि टमाटर की कीमत 12-13 रुपए है, दूसरा कहता है कि नहीं 16-17 है। मार्केट में टमाटर 400 पे बिक्री होती है। तो इनको अशा खुर्दनोश का भी पता नहीं। जेवा जी आज़ादी मार्च कंहिंखे बि आज़ादी न ॾियणी आहे। हुकूमत जी नाअहली जे करे मुल्क अंदरि महांगाई उरूज ते आहे। ग़रीब मिस्कीन मेहनत कश ॿिनि वक़्तनि जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।